असहाबत जी पाण में हैसियत में असहाबत के जेकॾहिं असां पाण सां भेटींदासीं त इहो मां सम्झां थो त गुनाह जे कुबरे में वेंदो। असांजी उन्हनि जी का भेट न आहे, का तशबीह न आहे, पर जेकॾहिं असहाबत में जीअं मां मिसाल ॾेई मुख़्तसर सम्झाया त नबी आया, रसूल पाक जन आख़िरी नबी हुआ, ख़ातमुन नबीन हुआ, ख़ातमुन नबीन आहिनि, पर असांजो ईमान आहे त सभिनी नबियनि खां आला अशरफ ऐं वधि हुआ। ईअं ई खुलफाए राशिदीन में मौला अली खिलाफत जे लिहाज सां चौथे नंबर ते हुजनि, पर अहल बैत हुअण जी हैसियत में, इमाम हुअण जी हैसियत में, हुजूर पाक सां वेझराई हुअण जी हैसियत में हू उन्हनि सभिनी ख़लीफ़नि खां ऐं सभिनी सहाफ़नि खां असांजे नज़र में अहम, आला ऐं शान वारा आहे। इहो असांजो अक़ीदो हुअणु खपे। ईअं ई जॾहिं इस्लाम अॻिते वधे थो त मूं बार बार ज़िक्र कयो आहे त करबला में जेकॾहिं हिकिड़े तरफ़ मुस्लमान बीठा त ॿिए तरफ़ हिंदुनि जी फौज कान हुई, यहूदियुनि जी फौज कान हुई, नसरानी कोन हुआ, उहे बि नाले जा मुसलमान हुआ। उन्हनि बि नमाज़ूं पे पढ़ियूं, उन्हनि बि क़ुरान पे पढ़िया, उन्हनि बि ला इलाहा इल्लल्लाह जा ज़िक्र पे कया, पर जेको हुसैन जे पासे हो ऐं जेको यज़ीद जे पासे हो उन में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु हो, आहे ऐं क़यामत ताईं रहंदो। इन फ़र्क़ खे कोन थो मेटे सघे। उन जे करे इन क़िस्म जा अक़ीदा असांखे हाणे चिटा करणा पवंदा, वाज़ह करणा पवंदा ऐं चवणो पवंदो। इस्लाम जॾहिं मलूकियत जे दौर में अचे थो त असां हिकिड़ी भुल था कयूं, उहे जेके बादशाह आहिनि इहा ई साॻी ॻाल्हि त लफ़्ज़ में त उहे मुस्लमान आहिनि, पर उन्हनि में तमामु चंद के सालिया सुठा ऐं बहितर बादशाह मुसलमान हुआ। अक्सरियत जेका हुई उहा मुसलमान त हुआ, पर मुसलमानी हुननि खे छुई कान गुज़री हुई। इहो बि असांखे ज़हन में रखणु खपे त हर मुसलमान फातिह, हर मुसलमान बादशाह